घुटकी मां ख़बर ॾींदा हलो त पूरी सिंध जी सिंध तारीख़ी माग मुमल जी माड़ी में बि क़ौमी सकावती ईद भरपूर नमूने मल्हाई वई। मुमल जी माड़ी जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि साफ़िन ऐं मासूम ॿार सकावती वेस टोपी अजरक पेरे प्रेस क्लब मुमल जी माड़ी खां क़दीम आसार मुमल माड़ी ताईं रैली कढी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कयो। उन मौके ते सकावती रैली में बालक अदबी फोरम जे अब्दुल्लाई भुट्टो, प्रेस क्लब मुमल जी माड़ी जे सदर यूनिस भुट्टो, एहसान कलादी, शाह ख़ालिद, लियाकत बोज़दार, मीर हसन, शफी मोहम्मद मार, मनान भुट्टो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजी सकाफ़त सां बेहद मोहबत कयूं था। अॼु सिंधी क़ौम सकाफ़ती ईद आहे। पूरी सिंध तोड़े दुनिया में रहंदड़ सिंधी सकाफ़ती ईद मल्हाए दुनिया खे इहो पैगाम ॾींदा त असीं सिंधी पंहिंजी सकाफ़ती ॿोली सां बेहद मोहबत कयूं था ऐं असीं अमन पसंद ऐं मोहबत रखंदड़ आहियूं। उन मौके ते सियासी समाजी अॻुवाणनि थोड़े मासूम ॿारनि क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।